सोबोदेरो मां ख़बर ॾींदा हलूं त सोबोदेरो लॻ ॻोठ शाहनवाज़ भट्टी में ॻोठाणे मौला बख़्श भट्टी जे घर में पियल पलार खे फटाकनि मां बाहि रांदि कंदड़ 4 मासूम ॿारड़ा सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे गंबट जी अस्पताल पहुचायो वियो आहे, जिते 3 ॿारड़ा हर हिकु भाउ भेण 6 साला, मेहंदी हसन पुट रियाज़ भट्टी 4 साला, न्याणी आरफा धी रियाज़ अली भट्टी 7 साला, वकार वल्द मोहम्मद हसन भट्टी फोत थी विया आहिनि, जॾहिं त चोथों ॿार 4 साला ज़मीर वल्द ज़हीर भट्टी जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। इतला ते एसी सोबोदेरो राजेश कुमार, डीएसपी सोबोदेरो बशीर अहमद शर, एसएचओ अकबर आलमाणी, असिस्टेंट मुख्तियारकार राशिद नवाज़ राजपर पहुता, जॾहिं त चूंडियल नुमाइंदनि मां को बि मुतासिर वटि न पहुतो आहे। फोत थी वियल ॿारनि जे वालिदिन खे मुसलसल बेहोशी जा दौरा पवंदा रहिया। ॻोठ में सोग छांइजी वियो आहे। हर अख दर्दनाक वाक़े खां पोइ ॻोढ़ा ॻाढ़ींदे नज़र अची रही आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।